गुज़िरियल 20 सालनि खां इल्म ऐं अदब जी उञ उझाईंदड़ टंडो मोहम्मद खान जी सोरठ लाइब्रेरी ज़ब्बू हाली जो शिकार थी वई आहे। 28 फरवरी 1992 में पंहिंजी मदद पाण तहत क़ाइमु कयल सोरठ लाइब्रेरी जी इमारत में हंधा हंधा ॾार पइजी विया आहिनि, जे सबबु ज़ब्बू हाली जो शिकार इमारत कंहिं बि वक़्तु कंहिं वॾे नुक़सान जो सबबु बणिजी सघे थी। न सिर्फ़ इहो, पर बिल्डिंग जी ज़ब्बू हाली सबबु लाइब्रेरी में मौजूद 8000 खां वधीक नायाब किताब पिणु ज़ाया थियण जो ख़तरो पैदा थी वियो आहे। सोरठ लाइब्रेरी कीअं कहिड़नि हालतनि में वजूद में आई ऐं अॼु उन जी कहिड़ी सूरत हाल आहे, उन सां कहिड़ा मसइला दरपेश आहिनि, इन हवाले सां सोरठ लाइब्रेरी जे रूह रवां रोशन ख़ासकेली जो चवणु आहे त रोशन अली ख़ासकेली है तक़रीबन 1992 में असांजी बुनियाद विधो सोरठ लाइब्रेरी जो। उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते असांखे ख़बर पवंदी वई कि भई हाणे हिन खे जेको आहे कीअं वधाइजे। शुरू में लाज़मी ॻाल्हि आहे, शुरूआत हुई इन करे किताब असां तमामु घटि हुआ, असां घरनि मां कढी किताब आंदासीं। पोइ आहिस्ते आहिस्ते उनखे वधाइण जो सिलसिलो शुरू थियो। ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि असां मिली करे तक़रीबन उन तमामु घणी जाखोड़ कईसीं। ऐं घरनि मां बि असां जेको आहे पंहिंजा किताब ॾिनासीं, प्लस जेको फाइनेंशियली एड बि असां कईसीं। ऐसे मां तव्हांखे ॿुधायां त ही किताब जेके आहिनि तक़रीबन असां वटि 7000 खां मथे दोस्त आहिनि। उन्हनि खां असां फीयुनि जी मद में असां बिल्कुलु वठंदा रहंदा आहियूं। फी तव्हांखे ॿुधायां सिर्फ़ु 20 रुपया आहे, जेको असां वटि 30 खां 40 मेंबर आहिनि असां जेके असांखे ॾींदा आहिनि। उन खां अलावा जेके अख़बारूं वग़ैरह आहिनि उहे असां वटि डेली रूटीन में अचनि थियूं अख़बारूं, उन्हनि जा बिल एतिरा थी वञनि जो उहो जल्दी असां ख़र्च थियो। असां जेको मेन असां जेके ॾिसूं लाइब्रेरी बिल्डिंग तमामु ख़स्ता हालत में आहे। उहो उन करे जो असां हर माण्हू वटि विया आहियूं, जेके गवर्नमेंट ऑफिशियल्स आहिनि उन्हनि वटि विया आहियूं, पर उन्हनि असांजी कंहिं बि सूरत में का मदद न कई आहे। सवाइ असांजी इहा कोशिशि आहे त उन्हनि दोस्तनि सां मिली करे वरी बि असां वठणु था चाहियूं उन्हनि खां सिर्फ़ु लाइब्रेरी बिल्डिंग जे हवाले सां, उहो असांखे अञा न पियो मिले। त उन सिलसिले में असांजी कोशिशूं जेके जारी आहिनि। असांजी सर मेन मसइलो जेको आहे असां वटि कंस्ट्रक्शन जे हवाले सां, असांखे ही बिल्डिंग जेका आहे एतिरी ख़स्ता हालत में आहे। ऐं सम्झां थो जेकॾहिं हिकिड़ी बरसाति थिए फुड़ फुड़ बि पए त उहा असांखे बिल्कुलु लाइब्रेरी अची पट अची पवंदी। असांजे जेको हो असां वटि उहो ख़र्च करे चुका आहियूं। हींअर उहा हालत आहे जो जेकॾहिं हिकिड़ी बरसाति पए थी त उहो बिल्कुलु हेतिरो गोॾे जो अची पाणी बीहे थो। अंदरि चाहियूं था कि हिकिड़ो ॿ कमरा जेकॾहिं असांखे थी मिलनि त हुनमें असां आम माण्हू ताईं जेको आहे इहा शइ पहुचाए सघूं। असांखे हिकिड़ो ॿ कमरा जेकॾहिं असांखे ठाहे ॾिना वञे, भले हू ठाराए पाण ॾियनि, असीं नथा चऊं कि असांखे पैसा ॾियो ऐं पोइ असीं ठारायूं, ठाराए पाण ॾियनि। जीअं थींदो आहे, जीअं रूल आहे हुननि जो, उन हिसाब सां उहो कनि, इंशाल्लाह थी वेंदो। 20 सालनि खां बिना के माली फंड जे हलंदड़ ही लाइब्रेरी हिन वक़्तु बि पंहिंजे मख़सूस वक़्त ते खुली इल्म जी रोशनी फैलाए रही आहे। पर टंडो मोहम्मद खान जे सरहंदी वारे तबिके खां वठी ज़िले हुकूमत ताईं चूंडियल नुमाइंदनि खां वठी सिंध हुकूमत ताईं कंहिं बि दौर हिन लाइब्रेरी जी फलाह ऐं बहबूद लाइ न को किरदारु अदा कयो आहे, न ई उन तरफ़ कंहिं तवजह ॾिनी आहे। सोरठ लाइब्रेरी जे इंचार्ज मुमताज़ रिंद लाइब्रेरी सां दरपेश मसइला कुझु हिन रीति बयानु कया। मुमताज़ अली रिंद, इंचार्ज सोरठ लाइब्रेरी टंडो मोहम्मद खान। असांजी लाइब्रेरी 1992 खां कमु करे रही आहे, तो पंहिंजे सेल्फ हेल्प जे हिसाब सां बेस ते। इन हवाले खां असां खां तमामु घणा प्रॉब्लम अथनि, पर वधि में वधि जेको प्रॉब्लम आहे उहो फिल वक़्तु लाइब्रेरी जे बिल्डिंग जो आहे। ऐं अहिड़ी कंडीशन हींअर थी वई लाइब्रेरी बिल्डिंग असांखे जॾहिं ही प्रोवाइड थी मिली हुई SDM टंडो खान फिरासत इक़बाल जी तवसत सां, तॾहिं खां हिन अहिड़ी कंडीशन हुई लाइब्रेरी जो उन टाइम ते वेहण जे लाइक़ न हुई। पर असां पंहिंजी मदद पाण तहत जेके बि असां वटि फंड मुहैया हुआ, अवेलेबल हुआ, उहे असां हिते लॻायासीं। उन खां पोइ असांखे के बि दोस्त हुआ, सरहंदी वारा हुआ, नाज़मनि खां वठी तालके नाज़म, ऐं उहे सभु तक़रीबन विज़िट करे हलिया। मीर साहिबु, पीर साहिबान, उन खां पोइ DCO, हिन खां फिल वक़्तु वारो DCO जेको अलीम लुंड साहिबु आहे, उहो एडमिनिस्टर तालका टंडो खान जो ज़ोहर साहिबु, उन्हनि खे असां दावा ॾिनीसीं। एडमिनिस्टर साहिबु पाण ॾिसी हलियो। त इन हवाले खां असांजी सॼो कुझु कोशिशि कईसीं बिल्डिंग ठही वञे। इन करे जो 7,500 खां मथे किताब आहिनि जेके असां पंहिंजी मदद पाण ते ताईं कुझु दोस्तनि खां कलेक्ट करे रखिया आहिनि। असांखे वॾे में ॾुख इहो थो थिए त हिकिड़ी शहर टंडो खान जी तमामु वॾी लाइब्रेरी आहे, पब्लिक लाइब्रेरी जे हवाले खां, प्राइवेट लाइब्रेरी जे हवाले खां, त हाणे जेको किताबनि जी अहिड़ी पोज़ीशन थी आहे असां हुनखे संभाले नथा सघूं, रखी नथा सघूं। ईअं न थिए जॾहिं बरसातूं पवनि थियूं त हिते फुट 1.5 फुट पाणी बीहे थो रहे, ऐं हुन में जेकी घिम थी थिए, पोसल थी थिए, सैलाब थो थिए, उन तहत हिकिड़ो बिल्डिंग किरण जो ख़तरो आहे। त जीअं ई असांजा दोस्त जेके पढ़ण वारा शहर जा शागिर्द, उस्ताद, आसपास जेके बि कम्यूनिटी वारा अचनि था, त असांखे इहो बि ख़तरो थिए थो त ईअं न थिए केॾी महिल का बिल्डिंग जो को हिसो किरी पए, हिन में जानी नुक़सान थी पए। असां हींअर वधि में फोकस जेको आहे त लाइब्रेरी जी कंस्ट्रक्शन थी वञे। असीं अॼु बि अपील करियूं था, ऑलरेडी अपील करे चुका आहियूं, दोस्तनि सां मिली चुका आहियूं, शहर जी कम्यूनिटी जे हिसाब सां बि ख़ासि करे जेके बि असां गवर्नमेंट जे ऑफिसर्स आहिनि उन्हनि सां काफ़ी दफ़ा मिली चुका आहियूं। पर जेको
सही नमूने जो रिस्पॉन्स न मिलियो आहे। हुन वरी का कंस्ट्रक्शन न थी आहे। थोरी घणी असीं पंहिंजी मदद पाण तहत कंस्ट्रक्शन कंदा रहिया आहियूं, पर फिल वक़्तु असांखे बाक़ाइदा हिकिड़े हाल जी ज़रूरत आहे। जीअं त असीं पंहिंजा सभु किताब ऐं फर्नीचर ऐं जेको कुझु असां असां लाइब्रेरी में गॾु कयो आहे पंहिंजे शहर टाउन खां जे हवाले खां उन्हनि शागिर्दनि खे ऐं माण्हुनि खे मुहैया करण लाइ, त उहो महफ़ूज़ थी सघे। हूअं त टनू मोहम्मद खान ज़िले अंदरि सरकारी तोड़े प्राइवेट स्कूलनि ऐं कॉलेजनि में लाइब्रेरियुनि जो तइदाद तमामु घणो आहे, पर उहे पंहिंजे हिकु ढांचे ताईं महदूद आहिनि। सोरठ लाइब्रेरी ज़िले जी वाहिद लाइब्रेरी आहे जंहिं इल्म ऐं अदब जो ॾीओ रोशन करण जे लाइ हर मकतब ऐं फ़िक्र जे माण्हुनि लाइ पंहिंजा दरवाज़ा खोले रखिया आहिनि। हिन लाइब्रेरी में अदब, सियासत, मज़हब, सक़ाफ़त, तारीख़, कल्चर ऐं तालीमी हवाले सां बेबहा किताबनि जो खज़ानो मौजूदु आहे, जिन मां हज़ारे माण्हू फ़ाइदो त हासिल कंदा रहिया आहिनि, पर लाइब्रेरी जी खस्ता हाली बाबति कंहिं बि संजीदगी सां न सोचियो आहे। सोरठ लाइब्रेरी बाबति नौजवान लेखक कंपेयर ऐं लाइब्रेरी जो रुकन आज़म भट्टी चवे थो त आज़म भट्टी टनू मोहम्मद खान सम्झां थो त लाइब्रेरियुनि जी क़दीम तारीख़ जे हवाले सां उन्हनि जे उरूज ऐं ज़वाल जा केतिरा ई दौर तारीख़ जे सुफ़नि में निमाया नज़र अचनि था। अहिड़े ई उरूज ऐं ज़वाल जूं केतिरियूं मंज़िलूं तय करण खां पोइ टनू मोहम्मद खान जी सोरठ लाइब्रेरी पंहिंजो वजूद बरक़रार रखियो आहे, जेका तमामु वॾी ॻाल्हि आहे। टनू मोहम्मद खान जी ख़ुशकिस्मती आहे जो हिन इदारे हिन शहर खे हिकु बाशऊर हल्को जोड़े ॾिनो, जीअं हल्के सिंध जे इज्तमाही मफ़ादनि वारी कंहिं बि मसइले ते कॾहिं बि का ख़ामोशी अख़्तियार न कई आहे। हिन लाइब्रेरी न रुॻो टंडो मोहम्मद खान खे हिकिड़ो बहितरीन प्लेटफॉर्म मुहैया कयो, पर सेवा सथ जे हुन प्लेटफॉर्म तां समाजी, इल्मी, अदबी ऐं तइलीमी सरगर्मियुनि जो बहितरीन तारीख़ रक़म कई। स्कूली शागिर्दनि में चटाभेटी जा मुक़ाबला हुजनि, इल्मी अदबी शख़्सियतनि सां रिहाणियूं हुजनि, कुदरती आफ़तनि जे मुतासिरनि जी सहायता जो मसइलो हुजे, चूंडुनि जे अमल में वोटरनि खे शऊर ॾियण जी ॻाल्हि हुजे, तइलीम जी बहितरी लाइ चाखोड़ जो मसइलो हुजे, आदमशुमारी मुतलिक़ आगाही हुजे, या मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते लेक्चर प्रोग्राम, सेमिनार ऐं वर्कशॉप हुजनि। उन्हनि में सोरठ लाइब्रेरी ऐं उन सां सलाहियल बाशऊर तबिके पंहिंजे वसां कॾहिं न घटायो आहे ऐं हू हर वक़्तु मसरूफ़ अमल रहिया आहिनि। पर तारीख़ जो इहो वॾो अलमियो आहे त हिन लाइब्रेरी खे अक्सरियती तौर ते का बि मोटियारी मोट न मिली आहे। उनखे वॾे में वॾो सबबु जेको आउं सम्झां थो, हितां जे सियासी, समाजी, अदबी तंज़ीमनि ऐं सरहदी वारनि जी ख़तरनाक लापरवाही वारो किरदारु आहे, जिन जे पारां लखे रुपया सरगर्मियुनि ते खपाया वञनि था, पर किताबनि जहिड़े अज़ीम विरसे जी भलाई ऐं बहितरी लाइ कारी वारा कख नज़र अचनि था। आउं सम्झां थो त सिर्फ़ु हितां जो बाशऊर तबिको, सियासी, समाजी ऐं अदबी तंज़ीमूं ऐं सरहदी वारा हज़रात सिर्फ़ु सची दिलि सां हिन लाइब्रेरी जी अहमियत ऐं अदा कयल किरदार ते कुझु लम्हा सोचण लाइ सिर्फ़ु कनि त उहो ॾींहुं परे न आहे जो सोरठ लाइब्रेरी बि अलामा दाऊद पोटर लाइब्रेरी जहिड़ो मक़ाम हासिल करे सघे थी। सोरठ लाइब्रेरी टनू मोहम्मद खान जे शागिर्दनि जो परझलो रहंदी पई अचे, जिते नंढनि क्लासनि खां वठी आला तालीम पढ़ाईंदड़ शागिर्द अची स्टडी कनि था। सोरठ लाइब्रेरी बाबति शागिर्दनि जो चवणु आहे त मुंहिंजो नालो राशिद अली सुमरा ऐं सिंध यूनिवर्सिटी खां MS सिंधी करे रहियो आहियां। असांखे टनू मोहम्मद खान शहर जे विच में हिकिड़ी तमामु घणी सोरठ लाइब्रेरी जी सूरत में तमामु हिकिड़ो सुठो असांखे हिकिड़ी जॻह जेका मुयसर आहे हिते असां अची था पंहिंजी स्टडी करियूं था। पर हिते असांखे हर शइ मिले थी, तक़रीबन 70,000 खां मथे हिते किताब मौजूदु आहिनि। असांजे सब्जेक्ट सां रिलेटेड जेके बुक्स बि असांखे हिते मिलनि था ऐं बिना जेको आहे कंहिं मुआवज़े जे असां त हिते लाइब्रेरी जो मेंबर बि न आहियां। उन खां पोइ असां हिननि खे जेको बि किताब चऊं था हीअ असांखे जेको आहे वीचारा ॾियनि था, असां पढ़ूं था, समाजी हिकिड़ो कमु करे बिना जेको आहे पैसनि जे कंहिं बि फीस वग़ैरह जे बिना कमु करे रहिया आहिनि हिते। ऐं हिते अख़बारूं बि असांखे मिलनि थियूं। लाइब्रेरी जी जेका आहे बिल्डिंग जी हालति इंतिहाई जेका आहे ख़तरनाक आहे। ख़ुदा न ख़ास्ता केॾी महिल बि जेकॾहिं लाइब्रेरी छित वग़ैरह किरी पए थी त जानी नुक़सान जो वॾो अंदेशो आहे। एज़ ए स्टूडेंट ऐं जेको आहे हिकु सरकारी इदारनि जा ऑफिसर आहिनि उन्हनि खे बि जेको आहे रिक्वेस्ट कयां थो, ऐं जेके शहर जा असांजा वंद माण्हू आहिनि जेके इल्म अदब सां चाह रखनि था उन्हनि खे बि जेको अर्ज़ु कंदासीं त ख़ुदा हिन सेवा वारनि जी, सोरठ लाइब्रेरी वारनि जी जेका आहे मदद करियो।
मुंहिंजो नालो महमूद अली सुमरो आहे। मसइलो इहो आहे त असां रोज़ जे बेस ते हिते ईंदा आहियूं, डेली अख़बारूं पढ़ंदा आहियूं, पर जेॾी महिल हिन बिल्डिंग ते नज़र थी पए त सच में असांखे तमामु घणो डपु थींदो आहे त ख़ुदा अल्लाह साईं पनाह ॾे जे कॾहिं किरे थी त तमामु घणो नुक़सानु थींदो। हीअ सोरठ लाइब्रेरी टंडो मोहम्मद खान में हिकु तमामु बहितरीन कमु करे रही आहे, जंहिंमां असां सभु शागिर्द तमामु घणो लाभ हासिल था करियूं। सोरठ लाइब्रेरी जी तरफ़ां हिननि वस वारनि खे जेके बि ऑफिसर वग़ैरह आहिनि जेके ऐं साञा वधनि खे अपील था करियूं त जेका सोरठ लाइब्रेरी जी कंस्ट्रक्शन में हिननि जी मदद कई वञे। मुंहिंजो नालो कपिल कुमार लोहाना, मां मेरान यूनिवर्सिटी मां पी टेलीकम्युनिकेशन में कई आहे। मेन मसइलो हिते जेको सोरठ लाइब्रेरी में बिल्डिंग जो आहे जेका तमामु खस्ता हालत में आहे, सफ़ा बिल्डिंग वियल आहे, जॾहिं बारिशूं पवनि थियूं त पाणी गोॾे एॾो बीठल हूंदो आहे। असीं हिते रेगुलर बेसिस ते ईंदा आहियूं स्टडी करणु, हुनजे अलावा अख़बारूं आहिनि, बुक्स आहिनि, आला जेको सो फैसिलिटीज़ असांखे हिते मिलनि थियूं लाइब्रेरी मां। एड्स वारनि खां इहा ई गुज़ारिश कंदासीं त जेको सो वधि में वधि हुनजे माली मदद, कंप्यूटर साइंस आहे, हुनजे अलावा टेलीकम्युनिकेशन बुक हिते अवेलेबल आहिनि, हुनजे अलावा असांखे लिटरेचर बि मिले थो। सोरठ लाइब्रेरी जे प्लेटफॉर्म तां मक़ामी सतह ते समूरनि तालीमी इदारनि जे शागिर्दनि जे विच में क्विज़ मुक़ाबला, इल्मी अदबी शख़्सियतनि सां रिहाणू, बहितर कारकर्दगी ते एवार्ड ॾियणु, कुदरती आफ़तनि खां मुतासिर थियलनि जी सहायता लाइ कैंपूं क़ाइमु करे फंड इकठा करणु, चूंडनि जे अमल में वोटरनि खे आगाही ॾियणु, आदमशुमारी बाबति आगाही, तालीमी वाक, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते जागरता लाइ सेमिनार ऐं वर्कशॉप कराइण जहिड़ियूं सरगर्मियूं थींदियूं रहनि थियूं। ख़दशो इन ॻाल्हि जो आहे त सोरठ लाइब्रेरी जे बक़ा ऐं विजूद तरफ़ को ध्यानु न ॾिनो वियो त टंडो मोहम्मद खान जो इल्मी अदबी हल्को इल्म सां चाह रखंदड़ नओं नस्ल हिकु अमूल ऐं बहितरीन लाइब्रेरी खां महरूम थी वेंदो। इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सोरठ लाइब्रेरी जी बक़ा खे बरक़रार रखण जे लाइ सरहंदी वारा शहरी, चूंडियल नुमाइंदा ऐं ज़िले हुकूमत पंहिंजो हथ अॻियां वधाए किरदारु अदा कनि। अकरम भट्टी, इंडस रेडियो FM, टंडो मोहम्मद खान।